उथारींदो? इहो कीअं थी थो सघे? अल्लाह ताला फरमायो न, तव्हांखे ज़रूरु उथारियो वेंदो, कठे कयो वेंदो। जेको तव्हांखे वक़्तु ॾिनो वियो आहे, जेका जॻह ॾिनी वई आहे, उन जॻह ते अल्लाह ताला सभिनि खे जमा कंदो। भला लतुबअसुन्न सुम्मा लतुनब्बउन्न बिमा अमिलतुम। फरमायो त छो न, तव्हांखे उथारियो बि वेंदो ऐं जेको अमल कयो अथव उहो अमल बि तव्हांखे ॿुधाया वेंदा त तो हे अमल कयो, हे अमल कयो, हे अमल कयो, हे अमल कयो। ॻाल्हि पहुचे पई। असांजा उलमाए किराम तव्हांजे साम्हूं मुख़्तलिफ़ मज़ामीन ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक ते क़ुरान और हदीस जी रोशनी में बयान फरमाइनि था। का भी ॻाल्हि कनि था, उन जे दलील में क़ुरान मजीद जी आयत या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ॿुधाए करे इहो तव्हां ऐं असांखे पैगाम ॾियनि था थी असल प्रोग्राम अल्लाह ऐं उन जे रसूल जी ॻाल्हि पहुचाइण जो प्रोग्राम। का बि क़ुरान जी आयत जॾहिं को आलिम मौली साहब पढ़े थो त इहो ज़हन में रखो त इहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ॻाल्हि आहे, इहा अल्लाह ताला जी गुफ़्तगू आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी का बि हदीस बयान करे थो त इहो सोचो त इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुफ़्तगू आहे। अगरचा इहा ॻाल्हि हिकु आलिम जे ज़रिए सां ॿुधूं था, लेकिन इहा ॻाल्हि दर हक़ीक़त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को वक़्तु हुयो इहा ॻाल्हि अल्लाह तबारक व तआला जिब्रील खे चई। अल्लाह ताला पंहिंजी ज़ुबानी जिब्रील अची करे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उहा ई ॻाल्हि ॿुधाई। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ई ॻाल्हि सहाबा किराम खे चई। सहाबा पंहिंजे शागिर्दनि खे तेसि ताईं जो इहे ॻाल्हियूं असां ताईं पहुतियूं आहिनि। ऐं अल्लाह ताला जी वॾी रहमत आहे जो तव्हां साथियुनि खां अल्लाह ताला कमु वठे पियो, लेकिन तव्हां जहिड़ा खोड़ सारा नौजवान साथी कई मशग़लनि में मसरूफ़ अमल आहिनि, लेकिन उन्हनि खे हिन कम जी तौफ़ीक़ नथी मिले। यकीन ॼाणो त इहे माण्हू खसारे वारा आहिनि। असल फ़ाइदे वारा उहे माण्हू आहिनि जिन खां अल्लाह ताला पंहिंजे दीन जो कमु वठे थो। फरमायो त मन युरिदिल्लाहु बिही ख़ैरन युफ़क़िहु फ़िद्दीन। जंहिंसां अल्लाह ताला भलाई करणु चाहे थो उनखे दीन जी सम्झ अता करे थो, ऐं दीन जी सम्झ हासिल करणु सभ खां वॾी भलाई आहे। इन में पोइ आज़माइशूं बि अचनि थियूं। सही बुखारी जी हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन युरिदिल्लाहु बिही ख़ैरन युसब मिन। जंहिंसां अल्लाह ताला भलाई जो इरादो चाहे थो, भलाई करणु चाहे थो, त उन माण्हूअ ते अल्लाह जे तरफ़ां आज़माइशूं बि ईंदियूं आहिनि। हिन कम में तकलीफ़ूं बि हूंदियूं आहिनि, आज़माइशूं बि हूंदियूं आहिनि। को नौकिरी जो मसलो, को ड्यूटी जो मसलो, को मसरूफ़ियत जो मसलो, कंहिं न कंहिं क़िस्म जो को ख़ौफ़ तारी हूंदो आहे। ऐं इन कम जे पोयां पोइ खोड़ सारा मसाइल पैदा थी वेंदा आहिनि, लेकिन ये सब जे सब अल्लाह जे तरफ़ां आज़माइश हूंदी आहे त मुंहिंजो बानो इन्हनि सभिनी आज़माइशुनि जे बावजूद बि मुंहिंजे रस्ते ते सही हले थो कि नथो हले। त मुंहिंजा भाइरो ऐं दोस्तो, क़ुरान मजीद जूं ॿ आयात मुबारका तव्हांजे साम्हूं मां तिलावत कयूं आहिनि, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला आख़िरत जो फ़िक्र यादि ॾियारियो आहे। आख़िरत हिकु आक़िबत आहे, हिकु अंजाम आहे, जंहिंखे ॾिसी करे असां ऐं तव्हां उन आख़िरत खे साम्हूं रखी करे ज़िंदगी गुज़ारियूं था। कंहिं बि मुल्क जा क़वानीन, मिसाल जे तौर ते हाणे थोरी देरि पहिरियों गाॾी में पिया आयासीं, साईं चयो त साईं बेल्ट ॿधो, बेल्ट न ॿधल हूंदो त 150 रियाल जुर्मानो। इहा आहे आक़िबत। कंहिं बि ग़लति क़दम खणण ते जेको जुर्मानो रखियो वञे, इहो जुर्मानो हमेशह साम्हूं हूंदो। असां कानून जी पासदारी कंदासीं।
आखिरत जॾहिं असांजे साम्हूं हूंदी त असां अल्लाह जे हुक्मनि ते आसानी सां अमल करे सघूं था। कल मदीने खां मके आयासीं पे, गाॾी वारे जी ॾिठीसीं स्पीड झकी आहे, थकिजी पियासीं, सफ़र लंबो। होटल ते काथे स्टे कयोसीं, ड्राइवर सां ॻाल्हायोसीं त बाबा गाॾी तेज़ का, रोड एॾो साफ़ सुथरो लॻो पियो आहे, चइसे 90 खां वधीक हलाईंदासीं त 300 रियाल जुर्मानो। ये ज़हन में आहे हिकु आक़िबत जेका कानून जी पासदारी। पोइ जॾहिं कानून खे ॾिसनि था, सज़ा खे ॾिसनि था, त उन कानून ते अमल करणु इंतिहा आसान थी थो वञे। असां मुस्लमाननि लाइ निमाज़ पढ़णु ॾाढी ॾुखी आहे, रोज़ो रखणु ॾुखियो, माल जी ज़कात कढणु ॾुखी, लेकिन अल्लाह जा बानो जेकॾहिं आख़िरत खे साम्हूं रखंदासीं त अल्लाह तबारक व तआला इन जे पुठियां छा इनामात रखिया आहिनि, ऐं जेकॾहिं न कंदासीं इहो अमल त इन जो नुक़सान छा आहे त इहे अमल इंतिहाई आसान आहिनि। रातिनि जी निंड फिटी वेंदी, तव्हांखे ख़ुदि ब ख़ुदि तहज्जुद ते जाग थींदी, ख़ुदि ब ख़ुदि फजर जी निमाज़ ते जाग थींदी, तव्हांजे लाइ वक़्तु बि निकिरंदो, टाइम बि निकिरी वेंदो। को माण्हू बेनिमाज़ी आहे त उहो पंहिंजे पाण लाइ उज़ुर बयानु करे थो त वक़्तु कोन थो मिले, मसरूफ़ियत ॾाढी आहे, टाइम कोन थो लॻे। लेकिन जेकॾहिं उनखे आख़िरत जो सही फ़िक्र हुजे त सभु टाइम बि निकिरी वेंदा, वक़्तु बि। तव्हां सभिनि जे लाइ वक़्तु हुयो, अल्हम्दुलिल्लाह निकिरी आयो न। कुझु न कुझु मसरूफ़ियतूं छॾे थो अचे, पंहिंजो कुझु न कुझु फ़ाइदो सोचण जे लाइ अल्लाह ऐं उनजे रसूल जी ॻाल्हि मिलंदी। त मुंहिंजा भाइरो ऐं दोस्तो, आख़िरत जो उहो अक़ीदो आहे, उहो हिकु अमल आहे जो इंसान आख़िरत ते यकीन रखे त पोइ बुराई खां बचण बि आसान, नेकी करण बि आसान बणिजी थी वञे। हिकु चोर खे ख़बर आहे त मां चोरी कंदुमि त मुंहिंजो हथु कटियो वेंदो, ऐं तव्हां हिकु पाकीज़ा मुल्क में रहो था जिते कानून जी पासदारी आहे ऐं चोर खे सज़ा बि मिले थी, ऐं सज़ा ऐं जज़ा जो कानून मज़बूत आहे, त उते ॾिसो था त अमन आहे, सुकून आहे, लखे माण्हू हिकु जॻह ते जमो थियनि था, ऐं इंतिहाई पुरसुकून माहौल में याने उमरा बि थियनि पिया, हज बि थियनि पिया, निमाज़ूं बि थियनि पियूं, ऐं ख़सीस कंहिंसां कुले सां तेज़ी सां लॻी थो वञे, अफ़वन माना माफ़ी घुरण लाइ तयारु ऐं दरगुज़रण लाइ माना मिनतूं करे। त इहो हिकिड़ो माहौल आहे जेको इंसान खे हिकिड़े वॾे कम करण जे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म यानी मुहैया करे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति जो जॾहिं उथंदा हुया न तहज्जुद जे टाइम ते, त सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला फरमाइनि था त सभ खां पहिरीं उथी पैगंबर अलैहिस्सलाम वेहंदा हुया खट ते, वेही करे पंहिंजे अखियुनि खे ज़ोर सां महिटींदा हुया, ऐं इहा हिकु सुन्नत आहे रसूल न अखियुनि कनि था, भले निंड उॾियल बि हुजे, सुबुह सां उथो, थोरी देरि खट ते वेही, उथी वेही ऐं पंहिंजे अखियुनि खे महिटियो। या पैगंबर जी सुन्नत, पंहिंजे जिस्म तां अखियुनि तां निंड ख़तमु करण जे लाइ। उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठे वेठे आसमान ॾांहुं ॾिसंदा, सुबहानल मलिकुल कुद्दूस, सितारा, राति जी ऊंदाही, चमकंदड़ चंड, अल्लाह ताला जी हिकिड़ी एॾी कुदरत ॾिसी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि फरमाईंदा हुया सुबहानल मलिकुल कुद्दूस 3 चकर। उन खां पोइ सूरत आल इमरान जूं 10 आयतूं आख़िरी तिलावत कंदा हुया। इन फी ख़ल्क़ि समावाति वल अर्ज़ वख्तिलाफ़िल लैल वन नहार, इहो 190 खां वठी करे 200 ताईं यानी आख़िरी ताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे आयतूं तिलावत कंदा। पोइ फरमाइनि था पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ोर सां ॾंदण कंदा, उथी वरी ॾंदण कंदा ज़ोर सां, यशूस फाहु वयक़ूल ऊह ऊह, एतिरो त ज़ोर सां ॾंदण कंदा जो रसूल सम्झे वात मां यानी आवाज़ निकिरंदो हो ऊह ऊह जो। असल में मुहद्दिसीन लिखनि था त इहा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी अॻिले अमल करण जे लाइ हिकिड़ी तयारी हुई। जेतिरो अमल मुश्किल हूंदो आहे उन जी तयारी बि ओतिरी ई ज़्यादा करणी पवंदी आहे, छो जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़यामुल लैल करणो हुयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तहज्जुद पढ़णो हुयो। उन तहज्जुद पढ़ण जे लाइ
पंहिंजो पाण खे तवाना कंदा हुया, ताज़ो कंदा हुया, निंड ख़त्म कंदा हुया। ऐं तव्हां मिसवाक तेज़ कयो ऐं काठी जो मिसवाक हुजे उनखे ज़ोर ज़ोर सां कयो त तव्हांजो जिस्म हशाश बशाश थी वेंदो, सुकून मुहैया थी वेंदो। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ू कंदा, तहज्जुद पढ़ंदा, पोइ केतिरो लंबो 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 तहज्जुद पढ़ंदा हुया, वॾी वॾी तिलावत कंदा हुया, थकबाई कोन हुया, पैर सुॼी वेंदा हुया। लेकिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलि न भरंदी हुई। छा आहे त असां मुस्लमान कंहिं बि अमल जे लाइ उहा तयारी कोन था कयूं, प्लेटफॉर्म उहो मुहैया पाण खे नथा कयूं। त मुंहिंजा भाइरो, आख़िरत हिकु उहो अक़ीदो आहे। जॾहिं चोर सोचे थो त जेकॾहिं चोरी कंदुमि त आख़िरत में मुंहिंजे लाइ सज़ा आहे, त उहो रुकिजी सघे थो। धाड़ो हणण वारो रुकिजी सघे थो, अमानत में ख़यानत करण वारो रुकिजी सघे थो। हर दुनिया जा कानून ॾिसी करे तव्हां उन्हनि कानूननि खे ॾिसो त वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला असांखे आख़िरत जो फ़िक्र ॾिनो आहे। हिते त असां माण्हुनि जे ॾिज खां क़वानीन बि यानी उन्हनि ते अमल बि कयूं था। मुल्क जो कानून आहे, कंहिं मालिक जो कानून आहे, कंहिं बंगले वारे जो कानून आहे, कंहिं फैक्ट्री वारे जो कानून आहे, उन्हनि जे अंदरि अंदरि रही करे असां ज़िंदगी गुज़ारियूं था। छो जो असांखे सैलरी या जेकी मराहत मिलनि थियूं उन्हनि शयुनि सां वाबस्ता आहिनि जेकी हुन जूं पाबंदियूं आहिनि। त अल्लाह तबारक व तआला जेकी पाबंदियूं असां ताईं रखियूं आहिनि उन्हनि खे असां फॉलो छो था कयूं। हिकु मालिक जेको 2-3 हज़ार असांखे सैलरी ॾिए थो, उन जी त पाबंदी जा जेके क़वानीन आहिनि उन्हनि ते त अमल ख़ुशी सां कयूं था ऐं कॾहिं बि उन कानून में ऐब नाहे कढियो ऐं मालिक ते एतिराज़ बि नाहे कयो। हिते असां अल्लाह तबारक व तआला जे क़वानीन जी छो बेहुरमती कयूं था? ला दीनियत हितां शुरू थिए थी। अल्लाह ताला हे बि सज़ा कई, हे बि सज़ा कई। हुकुमरान उथी करे चवे त जेकॾहिं मां चोरनि जो हथ कटणु शुरू कयां त पूरे मुल्क जा सभु माण्हू हथनि खां ख़ाली थी वेंदा। मुंहिंजा भाइरो ऐं दोस्तो, आख़िरत उहा शइ आहे। आख़िरत में यकीन करणु। अल्लाह तबारक व तआला फरमायो त अल्लज़ीन युमिनून बिल गैब व युकीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िला इलैक व मा उनज़िला मिन क़ब्लिक व बिल आखिरति हुम यूक़िनून। मोमिननि जी हिकु निशानी अल्लाह तबारक व तआला अलामत ऐं हिकु सिफ़त बयान कई त उन्हनि जी हिकु सिफ़त इहा बि आहे त आख़िरत में हुननि खे यकीन आहे। क़यामत जो ॾींहुं थींदो, असां ई तव्हां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हुज़ूर पेश थींदासीं। अल्लाह तबारक व तआला तव्हां खां ऐं मूंखां राति ॾींहं जे मुतालिक़ सवाल कंदो, जवानी जे मुतालिक़ सवाल थींदो, राति जा सवाल थींदो, ॾींहं जो सवाल थींदो। सुम्म लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। क़यामत जे ॾींहुं हिकु हिकु नेमत जे बारे में अल्लाह ताला सवाल कंदो। हे पाणी जो ढुक आहे इन जे बारे में सवाल कंदो, मानी जो गिर विझूं था इन जे बारे में सवाल कंदो, निज़ाम हज़म ॾिनई इन जे बारे में सवाल कंदो। अल्लाह तबारक व तआला जूं कई नेमतूं आहिनि वाफ़र मिक़दार में, ॻणे ॻणे थकिजी पवंदासीं, ॻणे न सघंदासीं। हवा आहे, उस आहे, छांव आहे, मौसम जो रदो बदल आहे, बारिश आहे, ककर आहिनि, ये ज़मीन आहे, आसमान आहे, सितारा आहिनि, चंड आहे, सिज आहे। ये अल्लाह तबारक व तआला जूं नेमतूं आहिनि। हे अखियूं आहिनि, हे नक आहे, हे ज़ुबान आहे, हे चप आहिनि, हे हथ आहिनि। ये अल्लाह तबारक व तआला जूं नेमतूं आहिनि। अल्लाह ताला सही सालिम कयो पेर ॾिनई, ये अल्लाह ताला जूं नेमतूं आहिनि। अक़ल ॾिनई, फ़हम ॾिनई, सोच ॾिनई, सम्झ ॾिनई, माल ॾिनई, घर ॾिनई, धन ॾिनई। अल्लाह तबारक व तआला गाॾी ॾिनी, इज़त ॾिनी। ये अल्लाह ताला जूं नेमतूं आहिनि। इन्हनि सभिनि जे बारे में अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं पुछंदो त इन्हनि जो क़दर कई, हक़ अदा कई कि न कई। आख़िरत जो अक़ीदो इहो आहे। फरमायो त इन्नल लज़ीन ला युमिनून बिल आखिरति ज़य्यन्ना लहुम आमालहुम फहुम यामहून। उहे माण्हू जेके आख़िरत ते ईमान नथा आणनि, आख़िरत ते उन्हनि खे यकीन न आहे, त फरमायो पोइ असां बि सज़ा जे तौर ते उन्हनि जे बद आमालनि खे बि उन्हनि जे दिलनि में ख़ूबसूरत बणाए छॾियूं त जीअं इहे बद आमालनि में वधंदा हलनि, बुरायूं कंदा हलनि, अल्लाह ताला जंहिं माण्हूअ जे मथां ॾमिरिजे न,
त इहो अल्लाह जो ॾमर इहो हूंदो आहे जो हो अमल भुलो करे लेकिन उन बुराई ते हो ख़ुशि हुजे। इहो अल्लाह जे तरफ़ां सज़ा अथव, इहो अल्लाह ताला जे तरफ़ां ॾमर आहे त बुराई ते ख़ुशि हुजे। लेकिन अल्लाह जे तरफ़ां भलाई इहा आहे त जॾहिं मोमिन बुराई करे त उन बुराई ते ॾुख थींदो अथसि, तकलीफ़ थींदी अथसि, पेशेमानी थींदी अथसि, आख़िरत जो ख़ौफ़ ईंदो अथसि। पोइ सहाबा जा वाक़ियात आहिनि। माइज़ असलमी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां ज़िना थिए थी, उहो ख़ुदि पेश थिए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, अल्लाह जा पैगंबर बुराई थी वई आहे, ज़िना थी वई आहे, सज़ा लॻायो। सहाबी खे ख़बर हुई त इन जी सज़ा छा आहे? सज़ा इहा आहे त संसार कयो वेंदो, पत्थर मारे मारे करे ख़तमु कयो वेंदो। हिकु झट सां न, तलवार खई ऐं मुंडी लाहे विधी ईअं न, फांसी ॾिनी जल्दी ख़तमु थी वियो ईअं बि न, बल्कि हुनखे हिकु मैदान में वठी करे हुन जे मथां पत्थर वसाया वेंदा, तेसि ताईं पत्थर वसाया वेंदसि जेसि ताईं मरे कोन थो। केॾी दर्दनाक सज़ा आहे, असां तसवुर बि कयूं तॾहिं बि हिकिड़ो ख़ौफ़ अचे थो, ड्रिज अचे थो। लेकिन इहा सहाबी जी जुर्रत ऐं इन ईमान खे सलाम आहे, जंहिं आख़िरत जो फ़िक्र कयो, चई आख़िरत जी सज़ा खां बची वञा इहो बहितर आहे दुनिया जी सज़ा भुगतां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो, अल्लाह जा पैगंबर ज़िना थी वई आहे, मूंखे सज़ा लॻायो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सज़ा लॻाई, सहाबा किराम पत्थर हया। हिकु सहाबी चयो, रतु उन जे कपिड़नि ते लॻो, उन सहाबी जे ज़ुबान मां निकितो त हिन गुनाहगार जो रतु मुंहिंजे कपिड़नि खे लॻी वियो। माना उनखे कराहत सां सम्झाई इहो रतु, ऐं हुन जे लाइ कुझु लफ़्ज़ यानी सख़्त यानी इस्तेमालु कया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, सहाबी तो इन माण्हूअ खे ग़लति चयो आहे, हालांकि अल्लाह जो कसम 70 गुनाहगार ऐं ज़ानी माण्हू उन्हनि ते बि इन जी तौबा तक़सीम कई वञे त उन्हनि खे बि अल्लाह माफ़ करे छॾींदो। हिन अहिड़ो अमल कयो, या ईमानी जुर्रत आहे, इहो फ़िक्र आख़िरत आहे। फरमायो तो उलाइक लज़ीन लहुम सूउल अज़ाबि वहुम फिल आखिरति हुमुल अक्सरून। अल्लाह तबारक व तआला फरमायो, पोइ जन जा अमल बुरा अमल उन जे लाइ ख़ूबसूरत बणिजी वञनि, इहे उहे माण्हू आहिनि जन जे लाइ आख़िरत में बुरो अज़ाब आहे, ऐं इहे ई क़यामत जे ॾींहुं खसारे वारनि मौजूद आहे। मोमिन माण्हू अल्लाह खां डिॼण वारो हूंदो आहे। अल्लज़ीन यख़्शौन रब्बहुम बिल ग़ैब वहुम मिन साअति मुश्फ़िक़ून। अल्लाह ताला फरमायो त जेके अल्लाह खां बग़ैर ॾिठे अण ॾिठे डिॼनि था, अल्लाह ताला खे न तव्हां ॾिठो आहे न असां ॾिठो आहे, पैगंबरनि बि न ॾिठो, लेकिन अल्लाह जो ख़ौफ़ आहे, अल्लाह ताला जो डिॼ आहे, अल्लाह ताला जी ज़ात जो तसव्वुर आहे, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात में यकीन आहे, उन जे वादनि ते यकीन आहे, उन जे वईदनि ते यकीन आहे। इहो मोमिन हर वक़्तु अल्लाह खां डिॼे थो, हर वक़्तु अल्लाह जो ख़ौफ़ अथसि, हर वक़्तु अल्लाह तबारक व तआला जो फ़िक्र अथसि। अल्लाह तबारक व तआला फरमायो, छा फरमायो? वहुम मिन साअति मुश्फ़िक़ून। इन्हनि माण्हुनि खे क़यामत जो डर थींदो आहे, ख़ौफ़ थींदो आहे, क़यामत न अची वञे, क़यामत न बर्बाद थी वञे। मौत खां इहे माण्हू डिॼंदा आहिनि, इन लाइ न डिॼंदा आहिनि त को मौत ईंदी कोन, इन लाइ डिॼंदा आहिनि त अल्लाह सुहिणी हालत में मौत ॾिजां, नेक अमलनि में मौत ॾिजां। हर वक़्तु डिॼंदो त मुंहिंजी सही तयारी कोन्हे, हर वक़्तु डिॼंदो ख़ौफ़ खाईंदो त हिन वक़्तु जेकॾहिं मरी वियुमि हिन हाल में त मुंहिंजो छा थींदो, इन लाइ डिॼंदा आहिनि। मौत जा इनकारी थी करे न, क़यामत जे मराहिल जा इनकारी थी करे न, बल्कि सिर्फ़ हिसाबो किताब जे ॾींहुं हिसाबो किताब ॾियण खां डिॼंदा आहिनि, अल्लाह ताला जे ख़ौफ़ खां डिॼंदा आहिनि। इन्हनि जे मथां अल्लाह ताला जो ख़ौफ़ तारी हूंदो आहे। आख़िरत जो फ़िक्र ईअं यादि ॾियारियो, अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसं व अन्नकुम इलैना ला तुरजाऊन। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, छा तव्हां इहो सम्झो था त असां तव्हांखे ईअं खाम खां पैदा कयो आहे, तव्हांजो को मक़सदु ई कोन्हे, ईअं बसि
जिंदा थी वियो बस खपी वेंदो, जिंदगी गुज़ारियो, मरी वियो बस ॻाल्हि ख़त्म। न, ईअं न आहे, बल्कि तव्हांखे वरी वापसि मुंहिंजे साम्हूं अचणो, हिसाब किताब ॾियणो अथव, पूरी ज़िंदगी जो हिसाब किताब, कहिड़ी कहिड़ी शइ जो हिसाब ॾींदासीं। फजर जे निमाज़ जो हिसाब, ज़ोर जे निमाज़ जो हिसाब, असर जे निमाज़ जो हिसाब, मगरिब जे निमाज़ जो हिसाब, इशा जे निमाज़ जो हिसाब, ज़कात जो हिसाब, हज उम्रे जो हिसाब, और रोज़न जो हिसाब, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन कलमे जो हिसाब। यो कलमो पढ़ी करे असां मुसलमान थियासीं, इन कलमे जे तकाज़ान खे पूरो कयो कि न, इन शइ जो हिसाब। फरमायो मूं ॾांहुं तव्हांखे मोटणो आहे, मूं ॾांहुं तव्हांखे अचणो आहे, हर हाल में। वत्तकुल्लाह वालमू अन्नकुम मुलाक़ूह, अल्लाह खां डिॼो ऐं इहा ॻाल्हि ज़हन में विहारियो त अल्लाह ताला सां तव्हांजी ज़रूर मुलाक़ात थींदी। अल्लाहु अकबर। अल्लाह सां मुलाक़ात छा हूंदी बंदे जी? बाने जो उन वक़्तु छा हाल हूंदो? अल्लाह तबारक व तआला साम्हूं ईंदो। रसूलुल्लाह इस्लाम फरमायो, अल्लाह ताला खुद कुरान में भी फरमायो त कुछ माण्हू अहिड़ा हूंदा जन ॾांहुं अल्लाह नज़र खणी ॾिसंदो बि कोन। बंदो अल्लाह जे साम्हूं आहे, अल्लाह ताला ॾिसे कोन थो। उन वक़्तु हिकु इंसान जो छा हाल हूंदो? ला यंज़ुरु इलैहिम वला युज़क्कीहिम, न अल्लाह उन्हनि ॾांहुं ॾिसंदो, न उन्हनि जो तज़कियो कंदो, न उन्हनि जी सफ़ाई कंदो। अल्लाह ताला जो कावड़ियल हूंदो पंहिंजे बंदनि सां। आख़िरत जो फिक्र अल्लाह तबारक व तआला इहे ॾिनो त अन्नकुम मुलाक़ूह, अल्लाह सां मुलाक़ात अथव करणी। ऐं अल्लाह ताला सां कहिड़े मुंहं सां मिलंदो, कहिड़ो चेहरो खणी करे मिलंदो, कहिड़े हाल में मिलंदो? अल्लाह ताला खां त का बि ॻाल्हि छुपी कोन्हे। या ईअं चओ था वकानू यक़ूलून इज़ा मितना व कुन्ना तुराबन व इज़ामन इन्ना लमबऊसून अव आबाउनल अव्वलून कुल इन्नल अव्वलीन वल आखिरीन लमजमूऊन इला मीक़ात यौमिन मालूम। अल्लाह ताला फरमायो त ईअं न चओ, इहो चवणु तव्हांजो सही न आहे त जॾहिं मरी वियासीं, मिट्टी में मिली वेंदासीं, हड्डियूं थी वेंदासीं, वरी अल्लाह असांखे उथारींदो, असांजे अबनि ॾाॾनि खे उथारींदो? इहो कीअं थी थो सघे? अल्लाह ताला फरमायो न, तव्हांखे ज़रूर उथारियो वेंदो, कठे कयो वेंदो। जेको तव्हांखे वक़्तु ॾिनो वियो आहे, जेका जॻह ॾिनी वई आहे, उन जॻह ते अल्लाह ताला सभिनि खे जमा कंदो। भला लतुबअसुन्न सुम्मा लतुनब्बउन्न बिमा अमिलतुम, फरमायो त छो न तव्हांखे उथारियो बि वेंदो ऐं जेको अमल कयो अथव उहो अमल बि तव्हांखे ॿुधाया वेंदा त तो हे अमल कयो, हे अमल कयो, हे अमल कयो, हे अमल कयो। अल्लाह ताला खां का बि ॻाल्हि छुपी कोन्हे, ॻुझ में कोन्हे। आख़िरत जो फिक्र हुजणु घुरिजे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ई आख़िरत जो फिक्र यादि ॾियारींदे इरशाद फरमायो, मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फला युज़ि जारहु वमन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयुक्रिम ज़ैफहु वमन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन औ लियस्मुत। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ओ इंसानो, ऐ मुंहिंजा उम्मतियो, जन जो अल्लाह ऐं आख़िरत ते ईमान आहे, आख़िरत जे ॾींहं ते ईमान आहे, उनखे घुर्जे त पाड़े सिरनि खे तकलीफ़ न ॾिए। जन जो अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान आहे, उनखे घुर्जे त महिमान जी इज़त ऐं तकरीम करे। जंहिंजो अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान आहे, उनखे घुर्जे त जॾहिं बि ॻाल्हि करे चङी करे, जेकॾहिं चङी ॻाल्हि न अथसि त ख़ामोश वेहे। आख़िरत जो बार बार अल्लाह ते ईमान, आख़िरत ते ईमान, त आख़िरत ते एतिरो जॾहिं यकीन हूंदो त पोइ इहे सभु शयूं असांजे मथां आसान आहिनि। रिश्तेदारनि खे तकलीफ़ ॾियणु, पाड़े वारनि खे तकलीफ़ ॾियणु, मुसीबतुनि में माण्हुनि खे विझणु,
मुसलमाननि जो माल खाइण या गैर मुस्लिम जो माल खाइण, हुकूक पामाल करण, ये सब बर्बादी वारा अमल आहिनि। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसरत सां अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरंदा हुया, रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। ए असांजा परवरदिगार, असांजी दुनिया भी चङी कर, आखिरत भी चङी कजांइ ऐं जहन्नम जे अज़ाब खां बचाइजांइ। बार बार दुआ, रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। हदीस में अचे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा तवाफ कंदा हुया, रुकने यमानी ऐं हजर अस्वद जे इन फासले जे दौरान पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम कसरत सां रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। इन मरहले ते भी एक दुआ जे मक़बूलियत जो मरहलो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इन मौके ते भी आखिरत जी चंगाई जे लाइ दुआ घुरनि था, दुनिया जे चंगाई जे लाइ, जहन्नम खां पनाह जे लाइ अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरनि था। वल्लज़ीना यक़ूलूना रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन अज़ाबहा कान गरामा। मोमिन उहे आहिनि जेके चवनि था, ऐ असांजा रब जहन्नम जो अज़ाब असां खां टारजां। बेशक जहन्नम जो अज़ाब चंबड़ी वञण वारो आहे, चंबड़ी वञण वारो, बाहि चंबड़ण वारी, साड़ण वारी, इंसान के बर्बाद करण वारी। तो मुझा भाइरो, ये आखिरत जो फिक्र आहे। यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। क़यामत जो ॾींहुं थींदो, न भाउ कम ईंदो, न दोस्त कम ईंदो, न रिश्तेदार कम ईंदा, न पुट कम ईंदा, न ज़ाल कम ईंदी, न ज़ाल खे मुड़ुस कम ईंदो, को बि कम कोन ईंदो। छा कम ईंदो? नेक अमल, सालिह अमल। या फातिमत बिन्त मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनक़िज़ी नफ़्सक अनिन नार फ़इन्नी ला उग़नी अन्क मिनल्लाहि शैया। ऐ फातिमा, मुहम्मद जी धीउ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू पंहिंजो पाण खे जहन्नम जे बाहि खां बचाइजा। मां क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे कम न ईंदुमि जेकॾहिं तुंहिंजा नेक अमल न हूंदा। सैयदनि जो सरदार मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लम खां वधीक को सैयद आहे, को इज़त वारो आहे? पूरी कायनात जो सरदार। अॼु असां पीरनि फ़क़ीरनि ऐं सैयदनि खे नज़राना ॾेई करे ख़ुशि थी था वञूं त बसि मां जन्नत कमाई, मां आख़िरत कमाए छॾी, मां पीर साहिब जो फलाणे पीर जो मुरीद आहियां, बसि उन जो मुंहिंजे मथां हथु आहे। मूंखे ॿुधायो त फातिमा जे मथां कंहिंजो हथु हुयो? मुहम्मदुर रसूलुल्लाह जो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि था, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना अली रज़ियल्लाहु तआला जे घर रात जे टाइम ते सुम्ही पिया हुया। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम दरवाज़ो खड़कायो। अली रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था, जीअं ई पैगंबर अलैहिस्सलाम खे असां ॾिठो, असां खट तां उथियासीं, पैगंबर ॾांहुं वधण लॻासीं। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अला मकानिकुमा, पंहिंजी जॻह ते वेहो, इते वेहो, मां इते अचां थो। पैगंबर अलैहिस्सलाम असांजे विच में वेठा। सैयदा फातिमा खां पुछनि, पुट, तुंहिंजो मूंखे पैगाम मिलियो त तोखे गुलाम खपे थो, नौकर खपे थो, तूं घर जो कमु कार नथी करे सघीं, दिला मट नथी भरे सघीं, तोखे तकलीफ़ आहे। मां पंहिंजे सहाबा में पे तक़सीम कया, तोखे लॻो त मूंखे बि बाबा ॾींदो, तूं आईं मुंहिंजे घर वारनि वटि, मां न हुयुमि, पैगाम छॾे वई आहियां, मां तो वटि आयो आहियां। पुट, तोखे गुलाम खां भली शइ थो ॾियां। बाबा से ॾे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं बि तूं सुम्हण लॻे पुट, ऐं अली तूं बि जॾहिं बि सुम्हण लॻो, 33 चकर सुभान अल्लाह, 33 चकर अल्हम्दुलिल्लाह, 34 चकर अल्लाह अकबर पढ़ी करे सुम्हंदा कयो। इहो तव्हांखे गुलाम खां ज़्यादा भलो आहे। तव्हां जहिड़ो अमल क़यामत जे ॾींहुं को बि कोन खणी ईंदो। सैयदना अली रज़ियल्लाहु तआला फरमाइनि था त फमा तरक्तुहु मुंज़ समिअतुहु मिर रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं खां पैगंबर जे ज़ुबानी इहे लफ़्ज़ ॿुधाइनि, अॼु ताईं मां कॾहिं बि इहो वज़ीफ़ो राति जो पढ़णु छॾियो कोन्हे। इहो आख़िरत जो फ़िक्र आहे। मुंहिंजा भाइरो ऐं दोस्तो,
मुझे वक्त पूरो थी वियो आहे जेको साईं जन मूंखे ॾिनो हुयो। बहरहाल मुंहिंजा भाइरो ऐं दोस्तो, असल बुनियादी शइ इहा आहे त असां जेकी ईमानियात आहिनि न त उन्हनि ते असां पुख़्तो ईमान आणियूं, पुख़्तो यकीन कयूं, पोइ तव्हां ऐं असांजे लाइ ज़िंदगी में अमल करणु इंतिहाई आसान थी वेंदो। को बि अमल हुजे, निमाज़ हुजे, रोज़ो हुजे, ज़कात हुजे, हज हुजे, उहे बदनी इबादतूं हुजनि, जिस्मानी इबादतूं हुजनि, मसलन ॾाढ़ी आहे, मसलन लिबास शलवार भेडियुनि खां मथे आहे, इहे अमल इंतिहाई आसान थी वेंदा जॾहिं अल्लाह ऐं उनजे रसूल सां बेहद मोहब्बत हूंदी, बेहद मोहब्बत। आख़िरी ॻाल्हि, आख़िरी गुज़ारिश, मां ॿ शयूं तव्हांखे ॿुधायां थो, साईं यारनि खे पहिरें ॿुधाए चुको आहियां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि सहाबा किराम जे बारे में, हिकु सहाबी अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु, त फरमायो त अब्दुल्लाह बहितरीन माण्हू आहे, काश जो इहो तहज्जुद पढ़ंदो करे। अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे कंहिं सहाबी वञी ॿुधायो त रसूलुल्लाह सल्लम तुंहिंजे बारे में ही लफ़्ज़ चया, बहितरीन माण्हू चई करे पोइ पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम तुंहिंजी हिकु कमज़ोरी बयानु कई आहे। कहिड़ी कमज़ोरी? त अब्दुल्लाह तहज्जुद नथो पढ़े। सैयदना अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु ते इन ॻाल्हि जो इहो असरु थिए थो। फरमाइनि था त उन ॻाल्हि खां पोइ मां ज़िंदगी भर कॾहिं तहज्जुद जी निमाज़ न छॾी। अल्लाह ऐं उनजे रसूल सां बेहद जॾहिं मुहबत हुजे थी त मुहबत जी इहा तक़ाज़ा आहे, मुहबत इहो असां खां तक़ाज़ा करे थी त अल्लाह ऐं उनजे रसूल जे हुक्मनि ते अमल कर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॿिए सहाबी जे बारे में, अबू दाऊद जी रिवायत आहे, मिसवर बिन मखरमा रज़ियल्लाहु ताला जे बारे में इरशाद फरमायो त मिसवर तमामु भलो माण्हू आहे, काश जो इन जो कपिड़ो भेडियुनि खां मथे हुजे। ईअं ई मिसवर रज़ियल्लाहु ताला हुया कोन, गुज़री विया। कंहिं सहाबी जंहिं रसूल सल्लल्लाहु खां इहा ॻाल्हि ॿुधी वञी करे मिसवर बिन मखरमा रज़ियल्लाहु ताला खे इहा ॻाल्हि ॿुधाई त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे बारे में हीअ ॻाल्हि कई आहे। मिसवर रज़ियल्लाहु ताला फरमाए त अच्छा पैगंबर मुंहिंजो नालो खणो आहे ऐं मूंखे भलो बि चयो अथई। सुभान अल्लाह। कैंची खयईं ऐं उहो कपिड़ो कटणु लॻो जेको भेडियुनि खां हेठि हुयो। साहबी चयो कट न, मथे करेसि, वर ॾेसि। त फरमायो त जेका शइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु खे नापसंदि आहे त उहो मां पंहिंजे जिस्म ते बर्दाश्त बि न कंदुमि। कटे फिटो कयईं उन शइ खे। त मुंहिंजा भाइरो इहे कई मिसाल आहिनि मुहबत जा। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे, अल्लाह तबारक व तआला असांखे बि अल्लाह ऐं उनजे रसूल सां असांजे दिलि में मुहबत पैदा फरमाए ऐं उन खां पोइ जेकी बि अल्लाह जो हुकुम आहे, पैगंबर जो हुकुम आहे, उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असां ऐं तव्हांजी अल्लाह ताला दुनिया बि चङी बणाए ऐं आख़िरत बि भली बणाए। असां ऐं तव्हांखे अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं जहन्नम जे अज़ाब खां परे करे। अक़ुल क़ौली हाज़ा वस्तग़फिरुल्लाह।